أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنحر وأما بنعمة ربك فحدث. آمنت بالله صدق الله العظيم. سبحان اللہ، ماشاء اللہ، جزاک اللہ. مہمان رمضان سیری ٹرانسمیشن صرف KTN تا آج میزبان عتیق رفیق محمد بھلی کار چواں تو کے پروگرام سیری ٹرانسمیشن میں الحمدللہ اساں ساں گڈ کافی سارا مہمان گرامی ہوندا آہن اساں ان جا بہت مشکور آहियूं जेके सिंध जे डिफरेंट एरियाज़ मां असां सां इन प्रोग्राम में अची करे साथ जोड़ींदा आहिनि ऐं असां तव्हांजा बि बेहद मशकूर आहियूं छो जो तव्हां पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कंदा आहियो, रहनुमाई ॾींदा आहियो, मशवरा ॾींदा आहियो ऐं जी हा पंहिंजी ख़ूबसूरत सोचनि ऐं वीचारनि मुताबिक़ असांखे उहो तमामु तर मौज़ूआत जे बारे में ॿुधाईंदा आहियो जेके असांजे प्रोग्राम जो हिसो हुअणु घुरिजनि. असां तव्हांजा बि लखें करोड़ें शुक्रिया अदा कंदासीं ऐं हमेशह तव्हांखे असां दुआनि में यादि रखंदा आहियूं. अॼु जे प्रोग्राम में बि असां तव्हांखे पंहिंजी दुआनि में यादि रखंदासीं ऐं जी हा प्रोग्राम जो सिलसिलो जारी सारी रहंदो ऐं असांजे प्रोग्राम में काफ़ी सारा महिमान ईंदा बि ऐं वेंदा बि छो जो अॼु जे प्रोग्राम में असां सां कुझु ख़ासि महिमान बि शामिलु हूंदा. हिन वक़्तु मूंसां गॾु हिन मंच ते मौजूदु आहिनि जनाब मुफ़्ती मोहम्मद हसनैन साहिब जन जिन खे मां भलीकार चवां थो पंहिंजे प्रोग्राम में. उन सां गॾु सैयद बासित साहिब जन असां सां गॾु तिलावत कलाम पाक जी शरफ़ हासिल करे रहिया मौजूदु हुआ. मौलाना मोहम्मद कासिम रज़ा साहिब जिन असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं इल्ताफ़ हुसैन साहिब जिन बि असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं जी हा मोहम्मद जुनैद चिश्ती साहिब बि असां सां इन प्रोग्राम में गॾु आहिनि. अल्लाह रब्बुल आलमीन जे बाबरकत ज़िक्र सां प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे ऐं हिन वक़्तु टाइम थियो आहे हमद बारे ताला जो जंहिंजे लाइ मां जनाब मोहम्मद जुनैद चिश्ती साहिब जिन खे दरख़्वास्त कंदुमि त हमद बारे ताला पढ़ण जी सआदत हासिल कनि. لا إله إلا الله لا إله إلا الله لا إله إلا الله لا إله
इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हस्बी रबी जल्लल्लाह माफी क़ल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ऐ मेरे अल्लाह तू करीम ही जो ठहरा तो करम का क्या ठिकाना मौला तू करीम ही जो ठहरा तो करम का क्या ठिकाना मौला तू नवाजने पे आए तो नवाज दे ज़माना ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हुजूर खूबसूरत बात हुजूर अलैहिस्सलाम की बारगाह में सहाबी रसूल ने अर्ज करी और क्या अर्ज करी कहा कि किसी ने पूछा कि जन्नत की कोई कीमत है तो मुस्तफा ने कहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तलावत कलाम पाक खां पोइ हम्द बारे ताला सां प्रोग्राम जो बाक़ायदा आगाज़ थियो मोहम्मद जुनैद चिश्ती साहब जन सआदत हासिल कई जी हाँ बिल्कुल जन्नत की कीमत ला इलाहा इल्लल्लाह अफ़ज़ल दुआ इस्तग़फ़ार ऐं अफ़ज़ल जेको ज़िक्र आहे उहा आहे ला इलाहा अल्लाह रब्बुल आलमीन हमेशह असांखे पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ कंहिं बि मामले में असां कंहिं बि शइ खे जॾहिं जोड़ियूं जथियूं था या ठाहियूं था या हासिल करण जी कोशिशि कयूं था त हमेशह अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में असां अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा सां हुनजो आगाज़ कयूं ऐं अफ़ज़ल दुआ हमेशह इस्तग़फ़ार हुजे त अल्लाह रब्बुल आलमीन जे असां जेके कोताहियूं कमियूं या जेके बि असांजा कुदा कम आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन उनखे दरगुज़र फ़रमाए असांखे माफ़ी अता फ़रमाए असांखे सदे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ात अता फ़रमाए प्रोग्राम में अॻिते वधंदासीं असां सां गॾु आहिनि मुफ़्ती मोहम्मद हसनैन साहब जिन सां बि काफ़ी सारियूं गुज़ारिशूं असांखे रखणियूं आहिनि ऐं तव्हांजे तवसुल सां जेको तव्हां चओ त असां रमज़ान में छो जो असां ॻाल्हि करे रहियासीं जॾहिं अल्लाह साईं असांखे माल ॾींदो आहे शुक्र जी ॻाल्हि थींदी आहे ऐं असां जॾहिं उहो माल वठूं था त असां छा वाक़ई उहो माल ॿियनि में बि तक़सीम कयूं था ऐं कीअं तक़सीम कयूं था त इन हवाले सां असां वटि हिकिड़ो सुवालु आयो त सभ खां बहितरीनु माल जेको असां ॿियनि जे लाइ इस्तेमालु कयूं या ॿियनि जे ज़ेर इस्तेमालु आणियूं उहे शख़्सियात कहिड़ियूं हुअणु घुरिजनि त मां साईं जन खे अर्ज़ु कयोसि असां यतीमनि जे बारे में बिलख़ुसूस ॻाल्हायूं त साईं जन खे मां अर्ज़ु रखंदुमि त मुंहिंजे जेको नाक़स इल्मु आहे उन में तव्हां असांखे रोशनास बि कयो त जेके यतीम आहिनि उहे छो अफ़ज़ल तरीन आहिनि छो जो असां हमेशह ॿुधो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे सिधे हथ सां कंहिंखे ॾियो था त पहिरीं ॻाल्हि त इहा खॿे हथ खे ख़बर न पए त तव्हां ॾिनो पहिरीं शइ आहे ॿियो जॾहिं ॾियो था त उन मुस्तहक़ीन में सभ खां अफ़ज़ल तरीन जेको स्टेटस अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं आहे उहा यतीम जो उनखां पोइ मिसकीन जो पोइ माज़ूर जो उनखां पोइ हाणे पंहिंजे अहिलो अयाल में जेके मिट माइट आहिनि उन्हनि जो त मां चाहींदुमि त थोरो तव्हां असांखे रोशनास करायो त रमज़ान करीम में अल्लाह साईं असांखे ॾिनल माल मां जेकॾहिं कंहिंजी कफ़ालत करे सघूं था त उन में अवलीन दर्जो यतीम जो आख़िर छो
माशाल्लाह तव्हांजो जेको सुवालु आहे उहो ॾाढो मौज़ू बि अॼु ज़बरदस्त आहे ऐं सुवाल जो जेको तालुक़ु आहे उहो अॼु असांजे मौज़ू सां रिलेट बि ईअं थो करे कि अगरि क़ुरान मजीद में असां ॾिसूं यतीम जी कफ़ालत करण जे लाइ या यतीम जो जेके हुकूक अल्लाह साईं, सभ खां पहिरियों इबादत इन खे सम्झो वञे कि इबादत अल्लाह ताला असांजे मथां ॿिनि तरह जूं फ़र्ज़ु कयूं आहिनि। उन में हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद। अवां ख़बर आहे जी जी हुकूकुल्लाह जो मामलात तो अल्लाह तबारक व ताला सां आहे, उहो इंसान खे अल्लाह तबारक व ताला बरोज़ क़यामत उन जो हिसाब वठे या न वठे या उन खे माफ़ बि करणु चाहे। रब रहीम भी आहे, करीम भी आहे, गफ़ार भी आहे, तो माफ़ भी करे थो सघे। अगर हुकूकुल इबाद जी तरफ़ असां अचूं था तो हुकूकुल इबाद में जेके मुख़्तलिफ़ हुकूक आहिनि इंसाननि जा, जब तक उहे माफ़ न कंदा तेसी ताईं रब पाक बरोज़ क़यामत उन्हनि जा हक़ इंसान खे माफ़ नथो करे सघे। त अगर असां हुकूक जी तरफ़ अचूं था तो यतीम जो जेके हुकूक आहिनि न, उन जी जेका बुनियादी वजह अल्लाह तबारक व ताला असांखे ॾसी आहे ऐं उन जी का अहमियत बि आहे। उन जी वजह आहे हिन दुनिया जे अंदरि रहंदे असां ॾिसूं था कि जिन जा वालिदैन आहिनि ऐं उन्हनि जी औलाद नंढी आहे तो उन्हनि जा कफ़ील आहिनि वालिदैन, उन्हनि जे गम ख़ुशी में हर शइ में उहे शरीक आहिनि। बिल्कुलु। लेकिन जॾहिं इंसान जे ज़िंदगी में वालिदैन जो सायो कंहिंजो हिकु जो बि हलियो थो वञे त जीअं माज़ूर जा हुकूक आहिनि ईअं यतीम हालांकि माज़ूर त न आहे लेकिन नंढड़ी उमिरि में जॾहिं कफ़ालत करण वारो हलियो थो वञे उन्हनि जी ज़िंदगी असांजे साम्हूं ईंदी आहे। बिल्कुलु। अव्हां अगरि हिकिड़े वाक़े जी तरफ़ ॾिसो कि हिकु साहबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पास अचनि था ऐं उन्हनि खे चवनि था कि मुंहिंजो जेको पुटु आहे उहो गुम थी वियो आहे, मिले नथो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ दुआ कनि था। त उन ई मजलिस में ॿियो सहाबी अचे थो ऐं बयानु करे थो कि फलाणे ग्राउंड जे अंदरि कुझु ॿार खेॾनि था त उते जेको सो अव्हांजो जेको शहज़ादो आहे उहो बि उते खेॾे थो। त जंहिं साहबी जॾहिं उन्हनि ॿिए साहब जी ॻाल्हि ॿुधी त फ़ौरन सां उन ग्राउंड जी तरफ़ भॼणु लॻो कि मां पंहिंजी वञी औलाद सां मिला छो, 2 ॾींहंनि खां मूंखे मिले नथी। त जीअं हो दौड़णु लॻा न त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे आवाज़ ॾिनी, साहबी कि त हेॾे अचो, ॻाल्हि पहिरियों ॿुधो। जंहिंमें साहबी आया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो कि सभ खां पहिरियों वञी ग्राउंड में बीहजांइ ऐं पंहिंजे पुट खे पुट करे न सॾिजांइ, छो जो उन ग्राउंड में कुझु यतीम ॿार अहिड़ा हूंदा जेका खेॾंदा हूंदा ऐं जेके पंहिंजे ॿार खे तूं बाबा मतिलबु वालिद थी सॾु कंदे त उन्हनि जे दिलि ते छा गुज़रंदी, छो जो कुझु अहिड़ा ॿार हूंदा जिन्हनि जा वालिदैन हिन दुनिया में सिर्फ़ु अज़ियत न पहुचे उन्हनि वालिदैन खे, उन ॿारनि खे वालिदैन जे बारे में। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबी खे मना करे छॾियो कि ईअं वञी डायरेक्ट आवाज़ न ॾिजांइ, अगरि मिलणो बि आहे त उन सभिनी खे शफ़क़त सां हथु रखी पोइ आराम सां मतिलबु उन्हनि जे साम्हूं प्यारु पंहिंजे पुट सां न कजांइ, छो जो ॿियनि ॿारनि खे तकलीफ़ थींदी। त जेके यतीम ॿार आहिनि उन्हनि जी कफ़ालत उन जे करे आहे छो जो उन्हनि जे मथां सायो कंहिंजो न हूंदो। अगरि उन्हनि जी जाइदाद माल दौलत आहे बि त उन्हनि जा जेके कफ़ील आहिनि, अगरि वालिद हलियो थो वञे त उन्हनि जी वालिद जी जॻह ते चाचो हूंदो आहे त उन खे करणु खपे। ॾिसो जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि पंहिंजी ज़िंदगी असां ॾिसूं त नंढड़ी उमिरि में उनजे वालिदैन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़ौत थिया त हज़रत जनाब अबू तालिब रज़ी अल्लाह ताला उन्हनि कफ़ालत कई आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अगेंस्ट में पूरे मक्का जा माण्हू हुया लेकिन हज़रत अबू तालिब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुया। त कफ़ालत करणु यतीम जी अल्लाह तबारक व ताला उन शख़्स जे लाइ जन्नत वाजिब करे छॾी आहे जेको यतीम जी कफ़ालत थो करे। ऐं यतीम जी कफ़ालत अगरि उन जी माल दौलत उन्हनि खे आहे त जेसी ताईं हो बुलूगत ते नथा पहुचनि, जीअं अॼु असांजे दौर में 18 साल हिकिड़ी उमिरि आहे इंसान जी, त जॾहिं 18 साल जो थी थो वञे त उहो क़वानीन गवर्नमेंट जे हिसाब सां तमामु हुकूक अदा करे थो सघे। त अगरि 18 सालनि जो थी थो वञे त उन खां बाद उन खे सॼी जाइदाद वग़ैरह ॾिनी वञे। अगरि उन खां पहिरियों ॾिनी वेंदी त बज़ाहिर केर बि उन खे पंहिंजे पास रखी थो सघे कफ़ालत करण जे लाइ, सिर्फ़ु लालच उन जे माल खाइण जे लाइ। तो माल यतीम जो खाइण जे लाइ अल्लाह तबारक व ताला क़ुरान मजीद में कई अहिड़ियूं आयतूं आहिनि जंहिंमें वईद ॿुधाई आहे। सूरह फजर जी आयत आहे कि अल्लाह तबारक व ताला बयानु थो फरमाए उहे माण्हू जेके ज़ुल्म करे यतीमनि जो माल खाईंदा आहिनि त उहे क़यामत जे ॾींहुं पंहिंजी क़बर मां ईअं उथंदा कि उन्हनि जे पेट मां जेका सा बाहि निकिरंदी हूंदी। ऐं मेराज वारे वाक़े ते बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारका में बयानु फरमायो कि मां जंहिंमहिल मेराज ते वयुमि उते अहिड़ा माण्हू ॾिठुमि जिन्हनि जा चप उठ खां बि वॾा हुया ऐं कुझु माण्हू उन्हनि जे मथां अहिड़ा मुक़ररु हुया
कि बाह खणी उन्हनि जे मुंहं में विझनि पिया, अल्लाह वरी उहा बाह मिस में पई, वरी बाह खणी वरी उन्हनि जे मुंहं में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे पुछो इहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि सां अहिड़ो बर्ताव कयो थो वञे? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जवाबु ॾिनो कि उहे माण्हू आहिनि जेके दुनिया जे अंदरि यतीमनि जो नाहक माल खाईंदा हुआ। त असांखे यतीमनि जो ख़्यालु रखणु खपे ऐं यतीमनि जी किफ़ालत असांखे वधीक करणु खपे बनिस्बत ॿियनि जे, छो जो हिकु त इंसानु माज़ूर आहे लेकिन शायदि उन्हनि जे मथां बि कफ़ालत करण आहे, लेकिन यतीम जे मथां केर बि न आहे, त उन जी असांखे कफ़ालत बि करणु खपे, उन्हनि जो ख़्याल बि रखणु खपे। अल्लाह रब्बुल आलमीन असांजे मथां ख़ासि फज़लो करम फ़रमाए ऐं असांजे इर्द गिर्द माहौल में या असांजे ख़ानदान में को यतीम हुजे त असां उनजी सदके दिलि सां कफ़ालत कयूं, उनजे माल ते कुदी निगाह न रखूं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे गंज मां ॾे। ऐं जी हा टाइम थियो आहे हिकु साई जो, वठूं था साई। वेलकम बैक नाज़रीन, अवां ॾिसी रहिया मेहमान रमज़ान सहरी ट्रांसमिशन। आवां जो मेज़बान अतीक ऐं प्रोग्राम जी हाँ जारी सारी आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ब्रेक ते वञण खां पहिरीं असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त यतीमनि जी कफ़ालत कंहिं क़दुरु ज़रूरी आहे ऐं आका दो जा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाइफ खे ॾिसो या असां हूअं बि जनरली ॾिसूं त वाक़ई जीअं आलिम सगुर ने असांखे ॿुधायो त कोई माज़ूर आहे, उनजी लाइफ में कोई न कोई आहे जेको उनजी कफ़ालत करे। सभ खां वॾी माज़ूरी आहे जॾहिं तव्हां वटि कोई बि न हुजे जेको तव्हांजी सार संभाल रहंदो हुजे, पर अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं बि कंहिंखे ख़ाली दर न आहे छॾींदो ऐं कंहिंखे बि ख़ाली पेट सुम्हणु न आहे ॾींदो। इहे सभु शयूं अॻिते बि हली डिस्कस कंदासीं, मगर हिन वक़्तु इश्क जो इज़हार करण लाइ असां वटि आशिक़ाने मुस्तफ़ा तमामु बेचैन आहिनि। मां उन्हनि मां सभ खां पहिरियों दरख़्वास्त कंदुमि इल्ताफ़ हुसैन नक्शबंदी साहिब जन खे त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी करे असांजी महफ़िल खे 4 चंड लॻाइनि। रुगो हथड़ा को दाने बाडाए निस हो विजिवास तो रब के मदनिय जो तू पांद गिचिए गल पाए दिस हो विजिवास तो रब के मदनिय जो तू पांद गिचिए गल पाए दिस हो तुझी दाह जो दाद न थे तपुचो हो तुझो जीवन शाद न थे तपुचो ओ तुझी दाह जो दाद न थे तपुचो हो तुझो जीवन शाद न थे तपुचो सब पूरियों उम्मीदों थी वेंदई रुगो लुढ़क अखियन मवाए दिसे ओ विजिवास तो रब के मदनिय जो तू पांद गिचिए गल पाए दिस ही सारा ज़माना मोहम्मद जा ही हड़ई खजाना मोहम्मद जा ही सारा ज़माना मोहम्मद जा ही हड़ई खजाना मोहम्मद जा
आहे अरेशन फरेशन जो मालिक हो दिल अहिड़े सजण सां लॻाए ॾिस ओ विजवास तो रब खे मदनीअ जो तूं पांद गिचीअ गल पाए ॾिस कंदो प्यार आहे बदकारन सां तो जहिड़नि ऐं मूं पारन सां कंदो प्यार आहे बदकारन सां तो जहिड़नि ऐं मूं पारन सां एहसान संदसि जा अणखुट जे लाही नथो त पुगाए ॾिस ओ विजवास तो रब खे मदनीअ जो तूं पांद गिचीअ गल पाए ॾिस हो विजवास तो रब खे मदनीअ जो तूं पांद गिचीअ गल पाए ॾिस अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह इल्ताफ़ हुसैन नक्शबंदी साहब पंहिंजे इश्क जो इज़हार करे रहिया ऐं असां जे तव्हांखे पहिरीं बि गुज़ारिश करे रहिया आहियूं त आशिक़ान मुस्तफ़ा जी दिलि में जेका हिन वक़्तु चिणग रही रही आहे उहा हिनखे जारी सारी रखंदासीं असांजे माबेन मौजूदु आहिनि जनाब शौकत अली नक्शबंदी साहब जेके पाण ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ जा मालिक आहिनि उन्हनि खे मां दरख़्वास्त कंदुमि त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण जी सआदत हासिल फरमाइनि औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बहुत ही प्यारा कलाम, सारे मोहब्बत के साथ मेरे साथ में पढ़ें। मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है, नसीर अपनी कोशिश नहीं काम आती, ये जो कर रहे हैं ताजदारे मदीना, मदीने वाला ही बुलवा रहा है। और बहुत ही खूबसूरत शेर है, मेरा दिल तू भी मुझको साथ ले जा, मेरा दिल तू भी मुझको साथ ले जा,
اکیلا کیوں مدینے جا رہا ہے، اکیلا کیوں مدینے جا رہا ہے، اور یہ چکی سیدہ کی چل رہی ہے، یہ چکی سیدہ کی چل رہی ہے، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے، مدینے والا ہی بلوا رہا ہے۔ سبحان اللہ، ماشاءاللہ جناب شوکر صاحب جن پانچ عشق جو اظہار کر رہا ہے، فجر جو گھڑیوں اللہ رب العالمین چوندن رات جے آخری پہر میں جے تاں پانچی دلو جان سان پانچے عشق سان پانچے ایکڑے منفرد انداز سان روئی جڏहिं असां अल्लाह जी बारगाह में कुझु घुरंदा आहियूं ज़रूरु मिलंदो आहे। हिन घड़ियुनि में जेका हीअ दुआ आहे कि भाई बुलवार ऐं अल्लाह जो हबीब चाहींदो असां सभिनि खे पंहिंजी फैमिलियुनि जे हमराह आका पंहिंजी चाट ज़रूरु चुमराईंदो। असां सां गॾु मौजूदु आहिनि मौलाना मोहम्मद कासिम रज़ा साहब जिन खे मां दरख़्वास्त कंदुमि त हुननि जो इश्क जो अंदाज़ ॾाढो मुनफ़रद हूंदो आहे, अॼु इन इश्क जे अंदाज़ में असांखे बि झुमाए छॾनि। मौला कंदो मेहरबानी मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, मौला कंदो मेहरबानी मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, मौला कंदो मेहरबानी मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, मदीने वञण लाइ रहे मन थो मांदो, मदीने वञण लाइ रहे मन थो मांदो, वञा साल ओॾे हलियो मुंहुं कांदो, वञा साल ओॾे हलियो मुंहुं कांदो, उते थिया भरो चल जी बानी मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, मौला कंदो मेहरबानी मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, ॿुधां थो त पंधड़ो बे कुझु पर भरोवा, ॿुधां थो त पंधड़ो बे कुझु पर भरोवा, पुॼाईंदो परवर जंहिंजो आसरो वा, पुॼाईंदो परवर जंहिंजो आसरो वा, उहो ई कंदो का आसानी मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, मौला कंदो मेहरबानी मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, मां वेंदुसि ॾे आहे जिते मुंहिंजो जानी, अब्दुल वाहिद आहिनि अंदर में उमेदूं,
अब्दुल वाहिद आहिनि अंदर में उमेदूं जतो ई मदीने शहर में मरामूं जतो ई मदीने शहर में मरामूं नबी जी कंदे नात खानी मां वेंदुसि ओॾे आहे जिते मुंहिंजो जानी मौला कंदो महिरबानी मां वेंदुसि ओॾे आहे जिते मुंहिंजो जानी मां वेंदुसि ओॾे आहे जिते मुंहिंजो जानी। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, जज़ाकल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं बिल्कुलु इहा असांजी दुआ आहे त जिथे असांजो जानी असां हिकु ॾींहुं ज़रूरु वेंदासीं, पर हिन वक़्तु टाइम थियो आहे करसाई जो। वञिजो केॾे न ॾिसंदा रहो महिमान रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN ते। वेलकम बैक नाज़रीन, हमारे सी रहा है मेहमान रमज़ान ट्रांसमिशन जी सैरी स्पेशल आवाज़ जो मेज़बान अतीक। ऐं प्रोग्राम में माशाअल्लाह इश्क जो इज़हार एॾो तेज़ी सां जारी सारी आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। ऐं महफ़िल इन तरह पर रौनक आहे त मूं वटि कुझु अल्फाज़ बि न आहिनि इश्क खे बयानु करण जा, मगर ऑब्वियसली हिकिड़ो टाइम हूंदो आहे, हुन टाइम जी क़ैद में असां क़ैदीअ तरह ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। मौलाना साहब जन खां मां दरख़्वास्त कंदुमि साईं, हिन घड़ियुनि में सभ खां अफ़ज़ल तरीन जेको मामलात आहिनि, जीअं असां यतीमनि जी कफ़ालत ऐं शुक्रगुज़ारी जी काफ़ी सारी शयूं डिस्कस करे चुका आहियूं, निमाज़ जूं करे चुका आहियूं, त मां चाहींदुमि तव्हां असांखे कुझु अहिड़ियूं तरगीबी मामलात ॿुधायो जंहिंमें असां पंहिंजी इबादत जो हुसूल ज़्यादा खां ज़्यादा हासिल करे सघूं। माशाअल्लाह, अगरि असां रमज़ान में मुबारक, छो जो त अधु खां वधीक रमज़ान गुज़री चुको आहे, बाक़ी कुझु ई ॾींहं बचनि था। जी जी बिल्कुलु। त ज़िक्र अस्कार जे हिसाब सां त इबादतूं त सभु कनि था, फ़राइज़ नमाज़ जेके आहिनि असां पंजगाना उहे बि अदा कयूं था, रोज़ो बि रखूं था, सदका ख़ैरात बि कयूं था, ॿियनि जो एहसास बि कयूं था। त इबादतुनि जे रमज़ान जे अंदरि अव्हांखे ख़बर आहे कि जेका नफ़िल नमाज़ असां अदा कंदा आहियूं उन जो फ़र्ज़ जो बराबरि सवाबु मिलंदो आहे। त इन रमज़ान जे अंदरि ई असां इहो जेको चांस आहे मिस न कयूं, बल्कि रमज़ान जे अंदरि इबादतुनि में जेका तहजुद जी नमाज़ आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त इहा तहजुद जेका नमाज़ आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी नमाज़ आहे। अल्लाह ताला जा नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम राति जे तिहाई हिस्से में उथी ऐं तहजुद अदा कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला खे एतिरी पसंदि आई कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्ज़ वांगुरु इहा तहजुद जी नमाज़ अदा कंदा। त असांखे रमज़ान में नमाज़ तहजुद जो इहतमाम करणु खपे। उन खां अलावा चाश्त, इशराक या अवाबीन वग़ैरह, त इहे नमाज़ इहे नवाफ़िल असां अदा कंदासीं त इन नवाफ़िल जी असांखे हिकु त आदत बि थी ईंदी रमज़ान खां बाद बि, ऐं इन जो जेको सवाबु आहे और रमज़ान जे खां अलावा जेको फ़र्ज़ जो सवाबु मिलंदो आहे असांखे रमज़ान में, इहे नफ़ली इबादतूं अदा करण सां जेका सवाबु बि मिलंदो आहे। हिकिड़ी मां इन में ॻाल्हि एड करणु चाहींदुमि कि जेका नमाज़ फ़र्ज़ आहिनि उहा अल्लाह ताला असांजे मथां ईअं इबादत फ़र्ज़ कई आहे कि अगरि कुझु नथा करे सघो त पोइ फ़र्ज़ु अदा कयो, लेकिन असांजी प्रायोरिटी इहा थी वई आहे कि असां सिर्फ़ु फ़र्ज़ु पढ़े रफ़ा दफ़ा थी था वञूं। त असांखे नवाफ़िल जी जेतिरी ज़रूरत, मतिलबु ज़्यादा से ज़्यादा नवाफ़िल पढ़ण जी अदा करण जी ज़रूरत खपे। छाजे करे त असां अगरि नवाफ़िल न छॾींदासीं त सुन्नत सवाल ई पैदा न आहे छॾे था सघूं। अगरि असां सुन्नत मुकमल तौर ते अदा कंदासीं न त असांखां कॾहिं बि फ़र्ज़ नमाज़ कज़ा न थींदी, त असांजी रूटीन बि बेस्ट थींदी। रमज़ान खां बाद इहो अमल असांजो हमेशह जारी रहे त सवाब में असांजे जेको अल्लाह तबारक व तआला असांजो नमाज़ जेके रमज़ान जूं नमाज़ूं आहिनि, इबादतूं आहिनि, उहे
اللہ تبارک و تعالی حبیب کریم जे करीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके इबादतूं क़बूल फरमाए। आमीन बुजा सुम आमीन। अल्लाह रब्बुल आलमीन हमेशा असांखे पंहिंजे सजदा सुजूद थियण जी हमेशा तौफ़ीक़ात अता फ़रमाए। प्रोग्राम में अॻिते वधंदासीं। असांजे माबेन मौजूदु आहिनि जनाब अल्ताफ़ हुसैन नक्शबंदी साहब, जिन खे मां दरख़्वास्त कंदुमि त छो जो टाइम जी क़ैद बि आहे ऐं पंहिंजे इश्क जो इज़हार बि कनि। दरियक़दस पे हाले दिल सुनाना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद, मदीने में जो गुजरा वो ज़माना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। और अदब से बैठ कर उस गुंबदे खजरा के साए में, अदब से बैठ कर उस गुंबदे खजरा के साए में, नबी की याद में आंसू बहाना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। मदीने की वो गलियां हैं जहां हसनैन खेले हैं, मदीने की वो गलियां हैं जहां हसनैन खेले हैं, मज़ारे फातिमा का वो दवारा याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। और मज़ारे फातिमा पे करबला वालों की याद आई, मज़ारे फातिमा पे करबला वालों की याद आई, मदीने वाले आका का घराना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। सुभान अल्लाह, माशा अल्लाह, जज़ाकल्लाह अल्ताफ़ हुसैन साहब जिन जो पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ आहे। इन ई अंदाज़ खे अॻिते वधाईंदासीं। जनाब शौकत अली नक्शबंदी असां सां गॾु मौजूदु आहिनि। दरख़्वास्त कंदासीं त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण जी सआदत हासिल। ऐ सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। और मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह
عطا کرنا. سبحان اللہ ماشاءاللہ. شوکت علی نقشبندی صاحب पंहिंजे इश्क जो इज़हार करे रहिया हुआ ऐं उन सां गॾु ई गॾु असां सां मौजूदु आहिनि भरचूंडी जा साईं मां चवंदुमि त क़िबला मौलाना मोहम्मद क़ासिम रज़ा क़ादिर साहिब जिन खे मां दरख़्वास्त कंदुमि पंहिंजे इश्क जो अंदाज़ पेश फरमाइनि. तू शाहे खूबा तू जाने जाना, तू शाहे खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा. ना बन सकी है ना बन सकेगा वल्ला, ना बन सकी है ना बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा, मिसाल तेरी जवाब तेरा. जन्नत भी उन्हीं की है कौसर भी उन्हीं की है, जन्नत भी उन्हीं की है कौसर भी उन्हीं की है. सच पूछो तो अल्लाह की रहमत भी उन्हीं की है दोनों जहां यारो, है दोनों जहां यारो. जागीर मोहम्मद की यो कहिए न बन सकी है न बन सकेगा वल्ला, न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा, मिसाल तेरी जवाब तेरा. दिलदार बड़े आए महबूब बड़े देखे, मैंने दिलदार बड़े आए महबूब बड़े देखे. सब देखे मगर तेरे, सब देखे मगर तेरे कदमों में पड़े देखे. मैंने न बन सकी है न बन सकेगा वल्ला, न बन सकीरा. और खुदा की हैरत ने डाल रखे है तुझ पे 70,000 पर्दे. जहाँ में बन जाते तूर लाखों, जहाँ में बन जाते तूर लाखों. जो एक भी उठता हिजाब तेरा. तू शाहे खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा. माशाअल्लाह मोहम्मद क़ासिम रज़ा भरचूंडी शरीफ़ खां असांजे हिन प्रोग्राम में शामिल आहिनि. अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि खे पंहिंजे फज़लो करम सां नवाज़े. प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञी रहियो आहे ऐं प्रोग्राम जो आख़िरी मरहलो आहे ऐं मां तव्हांखे जीअं पंहिंजी दुआ में यादि रखंदो, असांजो सॼो सत तव्हांखे दुआ में यादि रखंदो आहे. असांजे हर नात ख़्वान तव्हांखे दुआ में यादि रखो आहे. तव्हां सभिनि असां नात ख़्वाननि खे असांजे तमामु सत खे पंहिंजी दुआ में यादि रखिजो. मूंखे ॾिजो इजाज़त. मगर इन सां गॾु असांजे हिन प्रोग्राम जो इख़्तिताम थींदो भेण दुर शहवार जी हिन ख़ूबसूरत अंदाज़ सां. अल्लाह रब्बुल आलमीन हिन जे इल्म ऐं अमल में इज़ाफ़ो फरमाए. जज़ाकल्लाह. मरहबा आज चलेंगे शहे अबरार के पास. मरहबा आज चलेंगे शहे अबरार के पास. इंशाअल्लाह पहुँच जाएंगे सरकार के पास. और पेश करने के लिए कुछ नहीं बदकार के पास.
कि नेकियां होती हैं सरकार निकोकार के पास, और दोनों आलम की भलाई का सवाली बन के एक भिखारी है खड़ा आपके दरबार के पास, और खूब रो रो के वहाँ गम का फसाना करना, गमज़दो आओ चले अहमदे मुख्तार के पास, आँख जब गुम बदे ख़ज़रा का नज़ारा कर ले या रसूल अल्लाह, आँख जब गुम बदे ख़ज़रा का नज़ारा कर ले, कि दम निकल जाए मेरा काश दरे यार के पास, दम निकल जाए मेरा यार के दरबार के पास, पेश करने के लिए कुछ नहीं बदकार के पास, ढेरों इस्यां है गुनाहगारों के सरदार के पास, मरहबा आज चलेंगे शहे अबरार के पास, इंशाअल्लाह पहुँच जाएंगे